शामिल कंदासीं। कराची ओभर खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफ़ार भुट्टो। कराची शहराए फैसल थाणे जी पुलिस तरफ़ां ॿिनि नौजवान हसनैन चांडियो, हसीब खमीटियो जे नाहक गिरफ़्तारी ऐं केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सिंध अवामी सथ ऐं गिरफ़्तार थियलनि जे वारसनि तरफ़ां डिस्ट्रिक्ट ईस्ट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ सिंध अवामी सथ जे मरकज़ी अॻवान रियाज़ खमेटियो, बशीर अमन चांडियो, ईदल नागराज, फराज़ खमेटियो, अकबर चांडियो, मोहम्मद मूसा चांडियो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां दाहिंदे ॿुधायो त SHO शाहराए फैसल गुल जमादार सैयद अली जे अॻवानी में पुलिस सचल भरिसां मारोड़ा बिलावल ॻोठ में अध राति जो घरनि में दाख़िल थी चादर चौधीवारी जो तक़दुस पामाल कंदे ॿिन्ही घरनि मां मोबाइल फ़ोनियूं, लखें रुपया रक़म सोन खणी वई आहे। जॾहिं त शाहराए फैसल थाणे जे हद SHO फैसल गुल ऐं जमादार सैयद अली गिरफ़्तार हसनैन चांडियो ऐं हसीब खमेटियो जी आज़ादी लाइ 4 लख रुपया रिश्वत तलब कई आहे, जेका न ॾियण जे ते पुलिस गिरफ़्तार थियल ते पिस्टल रखण जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हुन IG सिंध, DIG ऐं SSP ईस्ट खां घुर कई आहे त शाहरा फैसल थाणे जे पुलिस ज़्यादती जो नोटिस वठी इंसाफ़ कयो।